लोलन ते राखो प्रभु नानक दे कर हथ ज्ञान अंजन गुर दिया अज्ञान अंधेर विनाश हर कृपा ते संत बेटिया नानक मन परगास तारी सास गजे काल गा बोल गुरु नानक सां ही जेको पाठ साहब आहे शांति बाबा शांति अज मनूमल जे घर में खुशियूं आहिनि अशोक लाल सनत पुत्र जो सुख सां विहांउ निरुगताई सां काल थी वियो अॼु उन खुशी में दासन भोग पवायो आहे अरदास करे जो भोग साहिब जो वचन सां वरितो वञे थो उनखे चइबी आहे आसीस चओ श्री राम सो तव्हां ध्यानु ॾेई करे ॿुधो त कहिड़ी पातशाही अॼु असां सां ॻाल्हाए रही आहे सुफ़ो ॾिसी कोन कढियो आहे पंजी पातशाही गुरु अर्जन देव महाराज जो मंगली वाक आहे सभई जयकार लॻाओ बोल गुरु अर्जन देव अपना गुरु ध्याए मिल कुशल सेती घर आए नामे की वडियाई तुसकी मत कान जाई संत हर 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 आराध सबो कुछ पाए कारज सगले साध प्रेम भगत प्रबलागी सो पाए जिस वन भागी जन नानक नाम ध्याया तिन सर्व सुखा फल पाया जन नानक नाम ध्याया तिन सर्व सुखा फल पाया पंजी पातशाही गुरु अर्जन देव महाराज जो मंगली वाक आहे त चवनि था हर कंहिं जीव जे अंदरि उहा लिकल चेतनता यानी स्वयं जो शहंशाह ज्योति स्वरूप हर कंहिं जे अंदरि वसी रहियो आहे मगर कंहिंखे तो नज़र अचे जेके गुरु जे शरण में अचनि था त वसी जिन पंहिंजो मन गुरु जे चरणनि में विकिणी छॾियो आहे अपना गुरु ध्याए मिल कुशल सेती घर आहे उहे ख़ुशीअ सां पंहिंजे निज धाम में उन आत्म स्वरूप देश में वासो कनि था केरु जेके शरण में अचनि था चओ श्री राम तव्हां समादास तव्हांजी ॻाल्हि ॿुधी त कीअं रहरास साहिबु हले पियो ऐं कीअं उहे राइफलुनि सां लोडेड राइफलूं अंदरि अची पहुतियूं चओ श्री राम ईअं न सम्झो त इहे देवन में या जिन जी चर्चा हले थी जगत में उहे के ख़ाली आहिनि चओ श्री राम बोल बाबा रू भजन साहब सो ये अखियूं ॾिठा मिसाल आहिनि त कीअं धारियल अलाए कहिड़ी मुराद सां आया मगर उहे अंधा थिया माना मतियूं मुंझी वियूं उन्हनि जूं चओसि न को उन औरतुनि जे पासे वञी सघिया न को कंहिंखे हथ लाहे सघिया सिर्फ़ु माया जा मुरीद उहे 200-200 रुपया वठी विया मगर उहे संतनि जे दया सां उहो बि पकिड़िजी पिया ऐं टपर सभु मिली विया चओसि सो चवनि था जेके सचे नियत सां शरण में अचनि था ऐं उन मालिक जी ओट वठनि था उन्हनि जी वाह गुरु सतगुरु राखो थिए थो हाँ हमायूं पातशाह जॾहिं हार खाई करे शेर शाह को ऐं मुंहिंजी बीह रहियो आहे वज़ीर गुरु नानक जे दर खे मञींदड़ आहे चओ श्री राम बादशाह खे चए थो साईं मुंहिंजो छो था इहे संतनि जा दर सतगुरु जा दर इहे सभु आसीस वठण जा हाँ चओसि आसीस वठण वारा आसीस वठण जे लाइ लाइक़ु दर आहिनि चओ श्री राम सो अॼु हमायूं पातशाह गुरु नानक साहिब जे गदीअ जे लाइ पुछे थो त कहिड़ा गदीअ ते गुरु आहिनि तॾहिं किन चयो त गुरु अंगद देव महाराज हाँ गदी ते आहिनि जेकॾहिं तव्हां उन्हनि जे शरण में वेंदव त
त तव्हांजो भलो थी पवंदो। चओ श्री राम। अॼु हमायूं पातशाह गुरु अंगद देव जे महाराज जे दरबार में आयो आहे। गुरु अंगद देव महाराज ॿी पातशाही बालकनि सां शाम जे समय में उहे रांदियूं रूंदियूं कराईंदा, कुश्ती कराईंदा, डुक पाराईंदा हुया। अॼु उहे कुर्सी ते वेठा आहिनि, बालकनि खे रांदि रूंद कराइनि था। हमायूं पातशाह अची पहुतो आहे, मगर अखि खणी नथा निहारनि, कुझु सलाह नथा कनि, आज्ञा नथा कनि। तॾहिं वज़ीर खे चवनि था हे कहिड़ो गुरू आहे, अरे असांखे न आज्ञा करे थो, न को वेहण जी सलाह करे थो। हू हथ जोड़े करे चए थो ख़ामोश रहो। मगर बादशाही साईं ज़ोर उनखे जोश अची वियो पंहिंजी बादशाही जो। जे अरे फ़क़ीर कहिड़ा तलवार खणी करे जीअं अञा मथे खईं ताईं, तंहिं महिल उहो हथ उते सुकी पियो आहे। बोल गुरु अंगद देव महाराज। उहा तलवार हेठि न पई लहे ऐं न को हथ पियो हले। चवसी आहे हे कहिड़ो गुरू आहे, अरे असांखे न आज्ञा करे थो, न को वेहण जी सलाह करे थो। हू हथ जोड़े करे चए थो ख़ामोश रहो। मगर बादशाही साईं ज़ोर उनखे जोश अची वियो पंहिंजी बादशाही जो। जे अरे फ़क़ीर कहिड़ा तलवार खणी करे जीअं अञा मथे खईं ताईं, तंहिं महिल उहो हथ उते सुकी पियो आहे। बोल गुरु अंगद देव महाराज। उहा तलवार हेठि न पई लहे ऐं न को हथ पियो हले। चवसी आहे वज़ीर खे चए थो साईं हाणे का माफ़ी वठी ॾे, तो हथ त हेठि लहे। चवसी आहे तंहिं महिल गुरु अंगद देव महाराजनि मथे मुंहुं करे चवनि था ओ गांडू, जाते तोखे तलवार हलाइणी उते तलवार कोन हलाए। हाँ, जिते तोखे आसीस वठण जी जाइ आहे उते तूं तलवार थो हलाए। हिते बस हू बादशाह पेश पवे थो ऐं चननि में किरी पवे थो। महाराज आसीस कनि था, हथ हेठि लहे थो। तॾहिं चवनि था बाबा जिते तोखे आसीस वठण जी जाइ आई आहे हथ, तूं न्यास सां वठ न। चओसि अरे निवृत सां वठ। तॾहिं उते पिछेमान थी करे गुरू घर खे सारायो ताईं ऐं वेनती कई ताईं, अरदास कई ताईं। आख़िर उते आसीस थी आहे त वञी तूं लश्कर वठी करे हाणे वञी चढ़ाई कंदे तुंहिंजी फतह थींदी। नानक दास मुख ते जो बोले इहा उहा सचो बराबरि फतह थी आहे शेर खान खां। चओ श्री राम। सो चवनि था जिन सची ने सां शरण वरिती आहे, मालिक उन्हनि जो वार विंगो नथो करे, ॾुखो ॾींहुं नथो ॾेखारे। चओ श्री राम। अॼु गुरु अर्जन देव दिलदार ॾेई करे चवनि था भाई कंहिं कामोरे जी, कंहिं वॾेरे जी, कंहिं ऑफिसर जी तव्हांखे शरण कमु न ईंदी। इन सतगुरु शहंशाह जी शरण में अचो, बाणी सां प्यार कयो, उन्हनि जे वचन सां प्यार कयो, ओखी महिल उहे ई तव्हांजा राखो थींदा। चओ श्री राम। बोल गुरु नानक साहिब की जय। नामे की वॾियाई त तूं क़ीमत कान जाई। चवनि था उन नाम जी वॾाई आहे, उन नाम वारनि जी वॾाई आहे। कौन वॾा? माया वॾाई सो वॾा जिन राम लिवलाई। चओ श्री राम। वॾे वॾे जो दीसे लोक ताको व्यापे चिंता रोग। चओ श्री राम। जेके बि वॾा मायाधारी आहिनि कान का चिंता आई आहे। सवनि खे सव चिंताऊं त हज़ारनि खे हज़ार, लखनि वारनि खे लख चिंताऊं, मगर चिंता को के छुटल आहिनि जे नाम जो ओट वरिती आहे। चओ श्री राम। उहो माया जी क़ीमत सां कोन मिलंदो, उन प्रेम भक्ति कीमत खपे। चओ श्री राम। प्रेम रुपया चाहिए। चओ श्री राम। संत हर 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 आराधो, हर आराध सबो कुछ पाए, कारज सगले साध। टे दफ़ा चयो अथऊं हर 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 आराध। चओ श्री राम। याने तन मन वाणीअ सां तूं तन खे बि पवित्र बणा, मन खे पवित्र बणा, वाणी की पवित्र बणा। जहिड़ी तरह माण्हू हाणे गाॾी में आयासीं, मनूमल जे पाठ साहिब घर में रखियल आहे, जे पेट्रोल बि आहे त गाॾी ठीकु आहे, जेकॾहिं फीता बि ठीकु आहिनि त गाॾी ठीकु आहे, जे ब्रेक बि ठीकु आहे त गाॾी ठीकु आहे हलंदी। जे टिनी मां हिकिड़ी ॻाल्हि का टुटल आहे त गाॾी कान हलंदी। चओ श्री राम। अहिड़ी तरह चवनि था भाई तन मन वाणी सां, अहिड़ी तरह मुकमल तरह जेके शरण में अचनि था, मालिक खे यादि कनि था, पोइ उहे सभु कुझु पाइनि। चार पदार्थ पाइनि था,
अंत में उनकी मुक्ति भी थे थी। चओ श्री राम। प्रेम भगत प्रभ लागी सो पाए जिस वड भागी। चवनि था उहो वड भागी पुरुष आहिनि जिनखे इहो धन प्रेम भक्ति हथ अचे थी। चओ श्री राम। जन नानक नाम दे आया तिन सर्व सुखा फल पाया। अहिड़ी तरह जेके प्रभु सतगुरु जे शरण में अची करे नाम जो सिमरन कयो आहे तिनखे सभई फल मिलनि था। चओ श्री राम। सो अॼु मनेमल जे पुट जो विहांउ सुख सां गुज़रियो काल। अॼु उन्हनि दासनि पाठ साहिब रखिया, अॼु भोग साहिब पढ़ायो आहे। ख़ुशी आहे हिन शहंशाह जो ओट उहा आहे जेके दुखनि में वठनि था उन्हनि जा दुख नाश थी वञनि था, जेके ख़ुशीअ में वठनि था उनखे करतार ख़ुशियूं बख़्शे थो। सो अचो उन्हनि दासनि खे जेके सजण प्रेमी सेण अंदरां ॿाहिरां साध संत प्रेमी प्यारा आहिनि, अचो त मिली करे उन सभिनी खे ताड़ी जे आवाज़ सां वाधाई वाधाई। ॿियो ही भगवान पुरुष आहे त अधु सिंध जा संत त अची विया आहिनि। हा हेॾो घोटकी जा मीरपुर जा वरी साईं भारत को स्वामी ब्रह्मदास कल्याण को उहे ॿाहिरि उनखे वेनती करे वठी आयो आहे। सो असांजी त दिलि चवे थी त 5 मिंट उनखे बि ॾिना वञनि। छाकाणि त संतनि जो संग क़िस्मत ई अची इहो जोड़ मेल बणिजे थो। चओ श्री राम। संत समागम हर कथा तुलसी दुर्लभ दो। हा चओ श्री राम। सुतदार लक्ष्मी पापी को भी हो। ही संत समागम रोटियूं त सदाई खाऊं था, जे 5 मिंट असांखे भंडारो देर सां मिलियो छा थी पवंदो। चओ श्री राम। तंहिं करे प्रेम सां जयकार लॻाओ बोल गुरु नानक साहिब। ऐं स्वामी ब्रह्मदास खे वेनती कंदासीं 5-10 मिंट वचन जी वर्खा कंदा। प्रेम सां जयकार लॻाओ बोल गुरु नानक साहिब।